अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं यहाँ तव्हांजो होस्ट फरज़ान अली लगारी। दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त सिंधी जी हिकु अहिड़ी एप्लीकेशन जंहिं ते तव्हां तमामु आसानी सां बग़ैर कंहिं ॾुखियाई जे जेका तव्हां आसानी सां एडिटिंग करे सघो था, पंहिंजी फ़ोटो एडिटिंग करे सघो था, वीडियो एडिटिंग करे सघो था ऐं तमामु घणो कुझु हिन में सिखी सघो था। त दोस्तों, सभ खां पहिरियों तव्हांखे प्ले स्टोर में वञिणो पवंदो, उन में तव्हांखे लिखिणो पवंदो सिंधी फ़ोटो एडिटर। त उन में तव्हांखे 3 नंबर ते नज़र अची रहियो हूंदो जेको आहे लेखकार फोटो टेक्स्ट प्रो। ही तमामु आसान ऐं हलाइण में तमामु आसान एप्लीकेशन आहे। सिंधी दोस्तनि लाइ तमामु ख़ूबसूरत तोहफ़ो आहे दोस्तों। ही बग़ैर कंहिं ॾुखियाई जे तव्हां इस्तेमालु करे सघो था। त दोस्तों, मूं इंस्टॉल करे छॾी आहे। तव्हांखे ॾेखारियां थी हिन जो तरीक़ेकार हलाइण जो छा आहे। दोस्तों, हिन में मुंहिंजो आर्ट तव्हांखे ही ऑप्शन तव्हांखे ॾिसण में आयो हूंदो। त हिन में छा आहे जो ही जेके मूं एप्लीकेशनूं जेके ठाहियूं आहिनि त इहे मौजूदु आहिनि एप्लीकेशन इन्हनि में। जेके तव्हां यानी की पंहिंजो ठाहींदो एप्लीकेशनूं उहे इन में तव्हांजो जमा थींदियूं वेंदियूं। त सभ खां पहिरियां असांखे लेखककार आर्ट में वञिणो पवंदो। हाणे मिसाल तौरु हिन में असीं सिंधी में लिखूं था हिन खे कंदासीं ओके। ही तव्हां ॾिसंदो तव्हांजे साइड में तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो कलर। हेॾा तव्हां कलर बि हिन जो चेंज करे सघो था, कहिड़ो बि त तव्हां कलर चेंज करे सघो था। ही ॾिसो दोस्तों, हिन जो तव्हां एंगल बि चेंज करे सघो था। उन खां अलावा तव्हां हिन खे मुख़्तलिफ़ ॿियनि शेपनि में बि चेंज करे सघो था। तव्हां ॾिसंदा हूंदो। ही ॾिसो दोस्तों, अगरि तव्हां चाहींदा हूंदो त ही डबल थी वञे त डबल बि तव्हां करे सघो था। ऐं उन खां अलावा अगरि का पिक्चर ॾियणु चाहियो त उहा पिक्चर बि हिन में अची वेंदी। मिसाल के तौर पे तव्हां ॾिसो, हिन में वेंदासीं, हीअ अची वेंदियूं तस्वीरूं। का बि हिकु पिक्चर खणो, हीअ अची तस्वीर। हिन खे तव्हांखे सिर्फ़ु एंगल ते रखे ओके करिणो आहे। हीअ अची वई तव्हांजी तस्वीर। हिन ते ॿियूं तमामु घणियूं शयूं मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसी रहिया हूंदो, हेठां तव्हांखे ऑप्शन नज़र अची रहिया हूंदा। हिन में कलर्स आहिनि मुख़्तलिफ़। तव्हांखे जेके आहिनि आर्ट थियल जेके शयूं तव्हांखे नज़र अची रहियूं हूंदियूं। काफ़ी सारी शयूं आहिनि दोस्तों। तव्हां हिन में मिसाल के तौर पे तव्हां को अहिड़ी का शइ माना तव्हां पंहिंजे गर्लफ्रेंड जे बारे में ठाहिणु चाहियो था त उहा बि तव्हां हिन में क्लिक कंदो त माना उहे बि ऑप्शन हिन में मौजूदु आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। दोस्तों, हिन शइ में तव्हां तमामु घणो बआसानी घणो कुझु सिखी सघो था, घणो कुझु इस्तेमालु करे सघो था दोस्तों। ऐं तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे ऐं तमामु आसान आहे इस्तेमालु करण में। तमामु आसानी सां तव्हां जेको आहे हिनखे हलाए सघो था। त दोस्तों, अॼु जी तव्हांखे वीडियो अगरि पसंदि आई आहे त हिनखे ज़रूरु तव्हां लाइक कंदो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदो। तव्हांजे वॾी